216,000 कलाम रिकॉर्ड कराईंदड़ ऐं 16,000 खां वधीक जेके आहिनि एल्बम ॾींदड़ ऐं हुन खां सवाइ जेके आहिनि सवें जेके महफ़िलूं ॾींदड़ उस्ताद जलाल चांडियो फ़नकार सिंध जो जेको तमामु वॾो जेको लोक फ़नकार हो ऐं लोक मौसीक़ी जेको ॻाईंदो माना घरेलू मौसीक़ी हूंदी जेका असांजी ॻोठाणी मौसीक़ी हूंदी जंहिं मौसीक़ी खे माना हर माण्हू सम्झंदो ऐं हुन में सादा सादा लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा जंहिंखे धनार बि सम्झंदो जंहिंखे जेको आहे बकराड़ बि सम्झंदो जंहिंखे जेको आहे बनी ते हर कहण वारो हारी बि सम्झंदो जंहिंखे खंभाटी खणी जेको आहे पखी उॾाइण वारो बि सम्झंदो जंहिंखे पाणी जो वारो वराइण वारो जेको आहे हारी ऐं कमदार वॾेरो माना रईस हर माण्हू हुन जी ॿोली सम्झंदो ऐं नंढे ॿार खां वेंदे वॾे पोड़े पके ताईं हुन जी ॿोली जेको सम्झंदो ऐं जॾहिं उस्ताद जलाल चांडियो जो एल्बम जॾहिं रिलीज़ थींदो त हू माना हिकिड़ो सकाफ़त जो हिसो थी वेंदो ऐं लोक फ़नकार जो माना जेको आहे हिकिड़ो सकाफ़त आहे असांजो कल्चर आहे उनजो हिसो थी वेंदो ऐं माण्हू जेको आहे उहा उस्ताद जलाल चांडियो जी कैसेट खणी टेप में हलाए ऐं उहो टेप कुल्हे ते रखी करे ॿार पिया घुमंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडियो जा पिया कलाम पिया ॿुधंदा हुआ। हाणे अहिड़ो अज़ीम लोक फ़नकार हो जेको झर झंग में ॿुधियो वेंदो शहरनि खां वेंदे ॿाराड़ियुनि ताईं कोहिस्तान ताईं चोलिस्तान ताईं जबलनि ताईं ऐं थर जे वायासी इलाइक़नि ताईं माना हर जाइ ते उस्ताद जलाल चांडियो जी जेका धूम मचियल हुई ऐं उस्ताद जलाल चांडियो खां सवाइ जेको राग अधूरो हो उस्ताद जलाल चांडियो उहो फ़नकार हो जंहिं सिंधी जेको आहे लोक अदब जेको आहे ऐं सिंधी लोक विरसो आहे सिंधी सकाफ़त आहे सिंधी कल्चर आहे सिंधी तहज़ीब आहे सिंधी मौसीक़ी आहे माना हिन खे जेको आहे ज़िंदा कयो ऐं इन मौसीक़ी जो माना जेको अमीन बणियो सरवाण बणियो ऐं उस्ताद जलाल चांडियो जॾहिं इन मौसीक़ी में पेर पातो त इन मौसीक़ी में ॿियो केरु ई कोन हो उस्ताद जलाल चांडियो जेको अकेलो निकितो ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको माना जॾहिं अकेलो निकितो ऐं हुन खड़ताल ऐं चपड़ी खे हवा में लोॾे जॾहिं कलाम ॻाया त आ मेॾी हयाती बचा मिठा माए मरदा पिया जॾहिं इहे कलाम ॻाई त बसि माण्हू झूमिजी विया ऐं उस्ताद जलाल चांडियो जी जिथे किथे माना जेका धूम मची वई ऐं उस्ताद जलाल चांडियो खे ॿुधणु लॻा ऐं जेके माण्हू जेके हुआ पोइ रेडियो वारा हुजनि पोइ टीवी वारा हुजनि माना हर जाइ ते जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जो नालो थी वियो त बाबा उस्ताद फ़नकार आहे उस्ताद जलाल चांडियो फ़नकार आहे जलाल चांडियो। हाणे इहे ई ॻाल्हियूं जेके घरनि में बि थियनि पियूं बरनि में बि थियनि पियूं झर झंगल में थियनि पियूं इहे ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं वेंदे कचे जा धाड़ेल बि उस्ताद जलाल चांडियो जा कलाम पिया ॿुधनि। हाणे कचे जा धाड़ेल जेके माना धाड़ेल को सुठो पेशो न आहे हिकिड़ो मुआशिरे जो ख़राबु माना पेशो आहे पर उहे बि जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जा कलाम पिया ॿुधनि ऐं उस्ताद जलाल चांडियो खां हिकु दफ़े पुछा कयो वियो त उस्ताद जेको आहे अगरि तव्हां फ़नकार न थियो आहे त केरु थियो आहे त उस्ताद जलाल चांडियो चयो त बाबा मां फ़नकार न थिया त हिकिड़ो बुरो माना धाड़ेल थिया माना ईअं चई त माना शुक्र आहे जो मां फ़नकार थियुसि माना मां हिन कला खे संभालियो ऐं माण्हुनि जा दिलि जेके विंदराया ऐं रूह रिझायो न त धाड़ेल थिया धाड़ेल को माना भलो शोभो कोन हो ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे अॼु जेको आहे माण्हुनि जी दिलनि ते राज करे रहियो आहे माना माण्हुनि जी दिलनि ते हुकुमरानी करे रहियो आहे। हाणे कुझु बादशाह ईंदा आहिनि पंहिंजे वक़्त जे लाइ ईंदा आहिनि पंहिंजे इलाइक़े जे लाइ ईंदा आहिनि पोइ कुझु अरसो हुकूमत कंदा आहिनि पोइ हलिया वेंदा आहिनि माना वक़्ती हुकूमत हूंदी आहे वरी ॿियो बादशाह अची वेंदो आहे पर उस्ताद जलाल चांडियो उहो बेताज बादशाह आहे खड़ताल चपड़ी जो वाहिद माना बादशाह जेको अॼु ताईं बि उस्ताद जलाल चांडियो 1970 खां वठी अॼु माना ताईं हुकूमत पियो करे 2023 ताईं माना एॾी उस्ताद जलाल चांडियो जी चाहत आहे एॾी मोहबत आहे। दोस्तों मुंहिंजी चैनल जो नालो आहे कामरान जानी सिंधी ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो त असां ॻाल्हि पई कईसीं माना उस्ताद जलाल चांडियो जी जेका माना एॾी चाहत आहे माण्हुनि सां एॾी हुकुमरानी करे थो दिलनि ते ऐं ॿाहिराड़ी जा माण्हू जेके हाणे हिकिड़ो माण्हू यूरिया भाण कुल्हे ते रखियो उनखां पोइ बि टेप कुल्हे ते
अबा यूरिया भाण जो एॾो तो वज़न खयो 50 किलो वज़न, वरी बि टेप कुले ते त कंहिं पुछा कयो त बाबा एतो यूरिया भाण जी बोरी बि मथे ते खई आहे ऐं उस्ताद जलाल जो कलाम बि ॿुधंदो वञी पियो, टेप बि खयो अथई, इहो छो भला? चए बाबा बसि इहो मोहबत आहे, इश्क आहे, इश्क मोहबत जे करे माना खयो आहे बसि। बाबा हिन खां सवाइ मूंखां कम ई कोन थो थिए, बोरी बि नथी खजी थिए जेसि ताईं कलाम न ॿुधां, माना एतिरी चाहत। वरी पोइ धराड़ जेको आहे उहो ॿकरियूं पियो चराए, ऐं टेप हुनजी ॻिची में पियो हुजे ऐं कलाम हलाईंदो पियो अचे उस्ताद जलाल चंद जो। त पोइ कंहिं पुछा कयो त बाबा हीअ तूं छा पियो हलाई, तूं ॿकरियूं चराए ऐं तूं इहो चए बाबा बसि इश्क आहे, इहो इश्क जो रंग आहे। हाणे आउं सुबुह जो घरां निकिरंदो आहियां माना ॿकरियूं खणी, ॿकरियूं काए निकिरंदो आहियां, पोइ शाम जो जेको आहे माना असर जे टाइम ते जेको आहे पोइ वञी वापसि बीहंदो आहियां। त जेसीं ताईं ॿकरियूं न माना टेप न ॿुधां त मुंहिंजो वक़्तु ई न गुज़रंदो। हाणे हिकु हमरा जेको आहे खंबाणी खणी करे पखी पियो उॾारे, पखी उॾारे पियो, चयो बाबा छा पियो करी? बाबा झार पियो हकलियां। बाबा झार हकली पियो, हे तो वारी झोपड़ी ते जेको आहे टेप लटकियो पियो आहे, इहो छा आहे? चए बाबा झार हकलींदो आहे पर हीउ टेप हले पियो। त टेप सां माना हिकिड़ी चाहत आहे उस्ताद जलाल चढ़े सां, मोहबत आहे। त पोइ हमरा हुनखे चयो त पोइ ॻाल्हि ॿुध, अगरि तोखे झार हकली आहे त टेप तूं फुल आवाज़ में हलाए छॾ त पखी हलिया वेंदा, एॾी महिनत पियो करी। चए बसि इहा मोहबत आहे, बसि इहा अक़ीदत आहे उस्ताद जलाल चढ़े सां। हाणे हर माण्हू जी माना उस्ताद जलाल चढ़े सां मोहबत, अक़ीदत, चाहत। पोइ उहो मेहार हुजे त मेहन वारो हुजे त बि टेप खुले पिया, पोइ कलाम हलाईंदो पियो वञे, ऐं बस वारो हुजे त बस ते टेप लॻल उस्ताद जलाल चढ़े जा कलाम पिया हलनि। माना उस्ताद जलाल चढ़े जी जेका लोक फनकार वारो जेको माना हिकिड़ो अदब जेको उस्ताद जलाल चढ़े शुरू कयो, जेको सकावत खे माना जेका हथी ॾिनी, पोइ उस्ताद जलाल चढ़ जो माना एॾो तर मक़बूल तरीन थी वियो जो टेप ते माना जेको उस्ताद जलाल चढ़ जो कलाम हले पियो। वरी जेको बस वारो हाणे बस हलाए पियो, हाणे उहो सिधी सकावत निड़ ते टोपी लॻी पई, माण्हू ॿिया जेके वेठा आहिनि ॿराड़ी जा माण्हू, कंहिंजे हथ में थेलियूं, कंहिंजे हथ में केला, माना केला बि खाईंदा पिया हलनि ऐं उस्ताद जलाल चढ़ जो कलाम बि ॿुधनि पिया, ऐं पाण में कचरियूं बि कंदा हलनि पिया, गिला ग़ीबत जेका हूंदी आहे उहे कचरियूं बि हलनि पियूं, उस्ताद जलाल चढ़ जो कलाम बि ॿुधनि पिया। बाबा हीउ थियो, हू थियो, फलाण थियो, टीर थियो। अबा हाणे कलाम उस्ताद इहो ॿियो त कलाम हलाए छॾ, इश्क कयो आहे फ़क़ीर। वरी हाणे हू ॿियो कलाम हलाए छॾे, वरी बि केस्ट, हाणे हुन वटि केस्टनि जा ढिग। ऐं वरी जॾहिं ॿनी में वञे त वरी वटि ख़बर पए त बाबा ॿाहिरि निकितो वरी ट्रैक्टर ते कलाम, ट्रैक्टर हर पियो काए, ॾींहं जो आहियां ट्रैक्टर टाली, राति जो गोबर 16 थाली, तोबा वॾी मूंसां हालत आहे, मूंखे टाइम नथो मिले जानी तोॾे कीअं अचां। हाणे ट्रैक्टर ते बि उस्ताद जलाल चढ़े जा कलाम पिया हलनि। हाणे अवाम जिथे वञे माण्हू, ऐं माण्हू जे ज़हननि में इहो उस्ताद जलाल चढ़ जो कीअं वेठो ऐं लोक फनकार कीअं थियो, त छो जो उस्ताद माण्हू जिथे वञे पियो होॾां वञे पियो रस्ते में त वरी उस्ताद जलाल चढ़ पियो हले। अब ॿनी में वञे पियो ॿनी खणण त वरी बि उस्ताद जलाल चढ़ जो कलाम पियो हले। हाणे स्कूल ॾे वञे पियो ॿारु नंढड़ो, स्कूल ॾे वञे पियो त ख़बर पए पई त रस्ते में जेको आहे कलाम ॿुधंदो पियो वञे, रस्ते में कलाम पिया हलनि। वरी स्कूल जे अंदरि थो अचे त मास्तर जे बि माना कंहिं न कंहिं मास्तर वटि बि टेप पियो आहे। अरे बाबा तव्हां स्कूल पढ़णु आया आहियो, तव्हां टेप कीअं खणी आया आहियो? बाबा बसि हुजे रिसेस विसेस थींदी आहे त पोइ उस्ताद जलाल चढ़ जो कलाम ॿुधायो। अरे बाबा तव्हां कलाम ॿुधण लाइ आया आहियो, हिते स्कूल में पढ़ायो था, कलाम था ॿुधो। बसि बाबा इहो चाहत आहे, मोहबत आहे उस्ताद जलाल चढ़ जी। हाणे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकिड़ो मूंखे हिकिड़ो हमरा मिलियो रस्ते में, त हुन वटि जेको आहे हिकिड़ो टेप पुराणे मॉडल जो पियो हुजे, पुराणे मॉडल जो टेप हुजे ऐं केस्टूं बि 5-6 हुजनिसि, 5-6 केस्टूं हुजनि, पुराणे वक़्त जूं माना हुजनि, नायाब केस्टूं हुजनि। मां हुन खां पुछा कयो, मां चयो हे टेप खयो थी, काॾे थो वञी? चई यार हीअ टेप खयो अथऊं, बसि ठाराइणो आहे, ऐं पैसा जेतिरा ख़र्च थींदा ख़र्च कबा, पर माना हिनखे ठाराइणो आहे, तयारु करिणो आहे। मूं चयो तूं हींअर त दौर ई हलियो हुयो जो,
हाणे तूं हिनखे टेप खे छा कंदे? चए बाबा दौर हलियो वियो पर दिलि तूं उहो ई आहे, रूह तूं उहो ई आहे न, चाहत तूं आई आहे न। मूं चयो हिन ते कंहिंजा कलाम ॿुधंदे, कहिड़ो शौक़ीन आहे तूं, कलाम कंहिंजा ॿुधंदे? चए बाबा मां कलाम जेको आहे बसि हिकिड़ो ई, मूं इश्क कयो, हिकिड़ी मोहबत कई, चाहत कई, उहो हिन थैली में अथई। मूं चयो ॾेखार थैली। अब थैली चेक कयां त उस्ताद जलाल चंद 5 कैसेटूं पियूं आहिनि। मूं चयो इहो तुंहिंजी मोहबत आशिक़ आहे बाबा, इहो इश्क आहे बसि, उस्ताद जलाल चंद सां मुंहिंजो इश्क आहे, चाहत आहे बसि। उस्ताद जलाल चंद खां सवाइ मूं इश्क कयो ई कोन, मोहबत मुंहिंजी इहा ई आहे। माना एॾा उस्ताद जलाल चंद जा आशिक़। पोइ उस्ताद जलाल चंद जो जेको आहे माना लोक विरसे जो हिकिड़ो हिसो थी वियो ऐं उस्ताद जलाल चंद जो लोक फनकार थी वियो। ऐं शादियुनि खां वेंदे काज ताईं माना काज ते बि माना उहो माण्हू फरमाइश कंदा त बाबा घुराइजे त मुंहिंजे काज ते, मुंहिंजे पुटड़े जे काज ते उस्ताद जलाल चंद खे घुराइजांइ। मुंहिंजे पुट जी शादी ते मां उस्ताद जलाल चंद खे घुराईंदुसि। छोकिरनि जी तौर आहे बाबा उस्ताद जलाल चंद खे घुराइनि। बाबा मुंहिंजी शादी ते उस्ताद जलाल चंद खे न घुराईंदो त मां शादी कोन कंदुसि। अड़े पुटु घुराईंदासीं, पैसा बि ॾींदासीं, बाबा उस्ताद वटि तूं वञ बसि, फुले बसि वञ त पोइ उस्ताद जलाल चंद पाण ईंदो। पोइ वञनि उस्ताद जलाल चंद खे मिंत मेड़ कनि, पोइ उस्ताद जलाल चंद राज़ी थी वञे। छो उस्ताद जलाल चंद वटि टाइम न हूंदो, वक़्तु न हूंदो। हाणे उस्ताद जलाल चंद वञे केॾां, गेस्ट कंपनियुनि वारा न छॾनि, महफ़िलनि वारा न छॾनि, मेले मलाखड़े वारा न छॾनि, माना दावतनि जे मथां दावतूं। पोइ उस्ताद जलाल चंद पोइ बि ग़रीबनि जे लाइ, पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ वक़्तु कढी पर उते वेंदो ज़रूरु हो। पोइ रेडियो पाकिस्तान ते बि उस्ताद जलाल चंद वेंदो, PTV ते बि वेंदो, TV ते बि वेंदो, महफ़िलनि में वेंदो, शादियुनि काजनि ते बि वेंदो। ऐं पोइ जेके माण्हू मरी वेंदा आहिनि दोस्त यार जेके, माना सम्झो हुनजे फाते ख़्वाननि ते बि वेंदो। ऐं संग साथ सां कचहरियूं अलॻि थींदियूं यारनि दोस्तनि सां, ऐं वरी उथणु वेहणु अलॻि, वरी घर जो कमकार बि अलॻि हूंदो आहे, पंहिंजे ॿारनि खे बचनि खे बि टाइम ॾियणो आहे। माना सम्झी वियो वरी शाम जो वरी अचे ओताक ते, त ओताक ते महिमान लथा पिया, वरी हुननि सां कचहरियूं, खिल ख़राबत, ख़ुशि ख़राबत थिए, वरी ॻाइणु वॼाइणु हेॾे होॾे संग साथ। को शागिर्द अचे पोइ बाबा मूंखे सॻो ॿधी छॾाओ, शागिर्द थो थिया बाबा, हा बाबा, बाबा सॻो खणी अच कलंदर, वरी सॻो ॿधणु, माना शागिर्द थियण लाइ बि रोज़ु तयारु। पोइ उस्ताद जलाल चंद जो पंहिंजी जेको माना हिकिड़ी जेका कला हुई, जेका हुनजी विरासत ॾिनी। ऐं पोइ उस्ताद जलाल चंद जा माना जेके समय जेके उस्ताद जलाल चंद जा शागिर्द तयारु थिया, जिगर जलाल, माना सम्झो त उस्ताद जलाल चंद जा जिगर जलाल, नओं जलाल, आख़िरी जलाल, सफ़ा जलाल, कलंदर जलाल, गरम जलाल, माना उस्ताद जलाल चंद जा कई शागिर्द थिया, अजब जलाल, सम्झो था, उर्स चांडियो, गुलशेर तीवणो, दिलशेर तीवणो, माना उस्ताद जलाल चंद जे शागिर्दनि जे मथां शागिर्द, रुबीना हैदरी, हाणे इहे सभु उस्ताद जलाल चंद। ऐं वेंदे जेको आहे शमन अली मीराली जेको आहे न, इहो बि माना सम्झो पहिरियां खड़ताल चपड़ी ते ॻाईंदो हो उस्ताद जलाल चंद। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चंद जी वफ़ात थी 2001 में, हाणे एसि ताईं को एतिरियूं मुलाक़ातूं न कंदो। पोइ उस्ताद जलाल चंद जी वफ़ात थी त बाबा सलाम वालेकुम, उस्ताद जलाल चंद जी वफ़ात ते अची बीठो ऐं उते इंटरव्यू ॾिनई। पोइ किंग्स जेका प्रोडक्शन हुई उन्हनि इंटरव्यू वरितो, हेॾा होॾा हिननि मूवियूं भरियूं ऐं उते पंहिंजी मशहूरी कराई त मतां हितां मां मशहूरु थी वञा, वरी मूंखे वरी झर जंग में वरी मूंखे ॿुधियो वञे। माना हुतां खां पोइ जेको आहे वरी हीउ जेको शमन अली मीराली चढ़ियो ऐं उहो बि उस्ताद जलाल चंद जे जनाज़े में शिरकत करण खां पोइ जेको अॻिते वधियो घणो। त इहा ॻाल्हि हुई। ऐं उस्ताद जलाल चंद जो अॼु जेको आहे हुनजो विरसो बि महफ़ूज़ आहे, हुनजूं कैसेटूं महफ़ूज़ आहिनि ऐं हुन जूं जेका हर अदा आहे जेका उहा महफ़ूज़ आहे। हाणे यूट्यूब ते वेंदो त पोइ असांजा जेके पहिरीं प्यारा दोस्त आहिनि, अब्दुल करीम जोयोस आहे, हुनजी चैनल हले थी, उहो बि महफ़ूज़ करे वेठो आहे रिकॉर्ड। पोइ अब्दुल अज़ीज़ चाचड़ आहे, असांजो प्यारो दोस्त आहे, उहो बि महफ़ूज़ करे वेठो आहे, माना जेको आहे पंहिंजो रिकॉर्ड महफ़ूज़ करे वेठो आहे। असांजो रज़ा मोहम्मद बलोच आहे, उहो बि माना महफ़ूज़ करे वेठो आहे। पोइ असांजो जेको आहे साईं दीदार शाह आहे, उहो बि महफ़ूज़ करे वेठो आहे। माना जेको आहे कामरान जानी सिंधी नाले सां ऐं कामरान जानी क्लासिक नाले सां असां बि माना जेको कोशिशि थिए थी जेका थोरी घणी आहे उहा कयूं पिया, माना महफ़ूज़ कयूं पिया।
ऐं सिंधोलॉजी डिपार्टमेंट में वञो यूनिवर्सिटी जे, त माना हुते उस्ताद जलाल चांडनी जो माना रिकॉर्ड महफ़ूज़ पिया आहिनि। सिंध म्यूज़ियम में उस्ताद जलाल चांडनी जा रिकॉर्ड म्यूज़ियम माना महफ़ूज़ पिया आहिनि। ऐं भिटशाह म्यूज़ियम में वञो त उते बि रिकॉर्ड महफ़ूज़ पिया आहिनि। माना सिंध ऑडिटोरियम में वञो, माना जिथे वञो, रेडियो पाकिस्तान में वञो त उस्ताद जलाल चांडनी जा पुराणा नायाब रिकॉर्ड महफ़ूज़ पिया आहिनि। त PTV ते उस्ताद जलाल चांडनी जा रिकॉर्ड महफ़ूज़ पिया आहिनि। ऐं उस्ताद जलाल चांडनी जा माना हाणे किताब बि छपियो आहे हिकिड़ो। हाणे हिकिड़ो दोस्त आहे, उन किताब लिखियो आहे उस्ताद जलाल चांडनी जी, माना जेका आत्मकथा आहे पूरी जेका उस्ताद जलाल चांडनी जी लिखी अथसि। त माना उस्ताद जलाल चांडनी जी हर अदा जेका आहे महफ़ूज़ थी वियो। उस्ताद जलाल चांडनी जो जेको विरसो उहो महफ़ूज़ थी वियो। उस्ताद जलाल चांडनी जे शागिर्दनि जेको आहे उस्ताद जलाल चांडनी जे फ़न खे माना तक़वियत ॾिनी ऐं हुनखे अॻियां वधायो ऐं उस्ताद जलाल चांडनी जे नाले खे इस्तेमालु कयो। ऐं उस्ताद जलाल चांडनी जा पुट त तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे पीउ जे विरसे खे माना अञा ताईं खयो पिया अचनि ऐं साॻियूं अदायूं, साॻियूं ॻाल्हि, साॻियो लहजो, साॻी खड़ताल, साॻी चपड़ी वॼाइनि पिया, हर जॻह में माना मशहूरु थी विया आहिनि दिलबर जलाल चांडनी जो। त माना अहिड़ो प्यारी शख़्सियत आहे जो हुनजो छा नालो वठिते। ऐं हुनजे दीदार लाइ माण्हू सिकनि था, मोहबतूं ॾियनि था, प्यार ॾियनि था। ऐं पंजाब वारी ओताक ताईं बि दिलबर जलाल चांडनी खे घुराइनि था। इहा उन्हनि जी मोहबत आहे। ऐं उस्ताद जलाल चांडनी जेको लोक फनकार ईअं न थियो, हुन माण्हुनि जूं दिलूं जीतियूं, आम माण्हुनि जूं दिलूं जीतियूं ऐं हुनजी दिलनि में मोहबत पैदा कई, इश्क जो जज़्बो पैदा कयो। ऐं अहिड़ा अहिड़ा कलाम ॿुधाया, अहिड़ा अहिड़ा सुर छेड़िया जो माना हुनजे दिलि में घर करे वियो। पोइ मोहबत थी वई, पोइ बसि इश्क थी वियो। पोइ इश्क में उहे जेके न बसि माना उहो ॾिसनि कुझु कोन, पर जीअं इश्क में माण्हू अंधो थी वेंदो आहे न, बसि बाबा उस्ताद जलाल चांडनी खे ॿुधंदासीं, उस्ताद जलाल चांडनी खे। हाणे असांजी चैनल में हेॾे होॾे माना असां ॿियो को वीडियो लॻायूं त माना ॾिसण लाइ तयार ई कोन्हे। बाबा उस्ताद जलाल चांडनी, बसि जलाल चांडनी खे ॿुधंदासीं, ॾिसंदासीं हुनखे बसि। इहा मोहबत आहे। दोस्तों, मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।